रतो देरो में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16 वर्षे जी मुनासिबत सां तैयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि। शहर के पीपल्स पार्टी जे झंडन ऐं पेना फ्लैग सां सिंगारियो पियो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक सिलवाणी। इन वक्त असीं रतोदरे में मौजूद आहियूं। रतोदरो शहर में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वर्सी के हवाले सां जेके तैयारियूं आहिनि उहे ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन वक्त जेके रतोदरो जा अॻुवान आहिनि ऐं चेला आहिनि उहे पूरे शहर के पेना फ्लैक्सन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे झंडनि सां सजाए रहिया आहिनि। जेको 16वीं वर्सी आहे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी, उन ई हवाले सां हितां जा जेके अॻुवान ऐं कारकुन आहिनि उहे गेड़ी ख़ुदाबख़्श पहुची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे खिराज तहसीन पेश कंदा आहिनि ऐं उते दुआऊं घुरंदा आहिनि। अचो त वधीक उन ई हवाले सां हिते रतोदरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवाननि ऐं कारकुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। 27 दिसंबर ते असां पंहिंजे क़ाइद महबूब लाल भुट्टे ज़रदारी साहब जन खे ॿुधंदासीं ऐं जीअं त इलेक्शन जो टाइम आहे, इलेक्शन जो इहे अनाउंस थी चुको आहे, सो इलेक्शन जे हवाले सां अॻिते जो लाहेमल असां पंहिंजी क़यादत खे ॿुधंदासीं बि ऐं ग़मे बेनज़ीर बि मल्हाईंदासीं। 27 दिसंबर जे हवाले सां अदा असांजी जेका तयारी आहे उहा भरपूर नमूने सां जारी आहे ऐं असांजी जेका तयारी आहे उहा तक़रीबन 7-8 ॾींहंनि खां अवल खां वठी असां शुरू कई आहे। असां सिर्फ़ु वर्सी जी तयारी न बल्कि असां इलेक्शन जी तयारी बि करे रहिया आहियूं। काफ़िरनि जी सूरत में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे जेका सो ख़राज अक़ीदत पेश करण लाइ सुर सलाम पेश करण लाइ गड़ी ख़ुदा भुट्टो भरपूर में शिरकत कंदासीं। भरपूर तयारियूं हलनि थियूं पियूं। उन लाइ असांजी इस्तक़बालिया कैंप बि जेका रते बाईपास ते सिटी तरफ़ रते बाड़ी तरफ़ लंघंदी। असुल जेको आहे शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा खे पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जी अवाम जे ख़ातिर जमहूरियत जे ख़ातिर शहीद करे वियो। 27 दिसंबर ते असां हितां पंहिंजी सिटी क़यादत जी अॻुवाणी में रैली जी सूरत में हिकिड़ो वॾो समय गाॾियुनि जो काफ़िलो कढी गड़ी ख़ुदा में पहुचंदा आहियूं। बाक़ाइदे उते इनशाला हेल बि पंहिंजी सिटी क़यादत जी अॻुवाणी में असां वॾी हिकिड़ी रैली सां गड़ी ख़ुदा में भुट्टो पहुची करे पंहिंजे क़ाइदीन खे खिराज अक़ीदत पेश कंदासीं। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रज़ाक जलवाणी, धरती टीवी न्यूज़ रतोदरो।